बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा अम्मा बाद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद व अज्जिल फ़रजहुम। सब तारीफ़ूं ख़ालिक़े काइनात पालनहार रब जे लाइ। उन ज़ात जी जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे ऐं लख लख लातादाद उन ज़ात जा शुक्राना जंहिं असांखे रमज़ान मुबारक जहिड़ो बहितरीनु अज़ीम रहमतनि ऐं मग़फ़िरतनि वारो महीनो अता कयो। उन ज़ात जो जेतिरो बि शुकुरु अदा कजे घटि आहे, छो जे जंहिं टाइम इंसान उन ज़ात जो शुकुरु अदा कंदो या तौफ़ीक़ उन ज़ात जी तरफ़ां आहे। इन शुकुर जे लाइ बि वरी शुकुरु करिणो पवंदो, यानी शुकुरु जेतिरो कंदो ओतिरो घटि आहे। सामीन मोहतरम, 28 रमज़ानुल मुबारक जेको हिन साल जुम्मतुल मुबारक जो ॾींहुं आहे ऐं हीअ रमज़ान मुबारक जो आख़िरी जुमो आहे। रिवायत में इमाम मासूमीन अलैहिस्सलाम खां असांखे इहो मिलियो आहे त आख़िरी जुम्मतुल मुबारक में बि रमज़ान मुबारक खे अलविदा कजे, रमज़ान मुबारक खे ख़ुदा हाफ़िज़ चइजे ऐं इन उमेद सां, इन आस ऐं इन दुआ सां त अल्लाह ताला असांखे आईंदा बि माह रमज़ान नसीब करे। अलविदा जे लाइ आख़िरी जुम्मतुल मुबारक लाइ हिकु मुख़्तसर नंढड़ी दुआ आहे, मफ़ातुल जिनान में नक़ल थियल आहे। कोशिशि कयूं त उनखे बि असां पढ़ी अलविदा रमज़ान खे चई सघूं। 28 रमज़ान मुबारक जे रोज़ेदार जो अजुर ऐं सवाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़बानी बहितरीनु आलिशान सवाब पाण जन इरशाद फ़रमायो। फ़रमाइनि था व यौमा समानियतिन व शरीन जअलल्लाहु लकुम फ़ी जन्नतिल ख़ुल्दि मिअत अल्फ़ मदीनतिन मिन नूर। 28 रोज़ेदार जे लाइ अल्लाह तबारक व ताला जी ज़ात जन्नत ख़ुल्द में यानी हमेशह रहण वारी जन्नत में 1000 घर ठाहींदो जेको नूर मां ठहियल हूंदा। हमेशह रहण वारी जन्नत में 1000 अल्लाह ताला शहर अता कंदो जेके नूर मां ठहियल हूंदा। व आताकुमुल्लाहु फ़ी जन्नतिल मावा मिअत अल्फ़ क़स्रिन मिन फ़िद्दा। ऐं जन्नत मावा में अल्लाह ताला 1000 क़स्र ऐं महल अता कंदो जेको चांदी मां ठहियल हूंदा। व आताकुमुल्लाहु फ़ी जन्नत नईम अल्फ़ दारिन मिन अंबरिन अशहब। ऐं अल्लाह ताला नेमतुनि वारी जन्नत में, जंहिं जन्नत में इंसान जे लाइ, उन अब्द जे लाइ नेमतूं ई नेमतूं हूंदियूं, 1000 घर अता कंदो जेको सफ़ेद ऐं कारे रंग माइल तरफ़ अंबर मां ठहियल हूंदो। यानी हिकु उनजी ख़ूबसूरती तरफ़ इशारो आहे, केतिरो न बहितरीनु ख़ूबसूरत अंबर मां ठहियल घर हूंदा। व आताकुमुल्लाहु फ़ी जन्नतिल फ़िरदौस मिअत अल्फ़ मदीना। ऐं जन्नत फ़िरदौस में अल्लाह ताला हिकु शहर अता कंदो, फ़ी कुल्ल मदीनतिन अल्फ़ हुजरा। ऐं हर शहर में 1000 कमरो हूंदो। पहिरियां 1000 शहर मिली चुको आहे, उनमें कमरनि जो ज़िक्र न आहे। ॿीहर जेके जन्नतुल फ़िरदौस में शहर मिले थो त उनमें वरी कमरनि जो ज़िक्र आहे। व आताकुमुल्लाहु फ़ी जन्नतिल ख़ुल्द मिअत अल्फ़ मिंबरिन मिन मिस्क। ऐं जन्नत ख़ुल्द में यानी हमेशह रहण वारी जन्नत में अल्लाह ताला उन रोज़ेदार खे 1000 मिंबर अता कंदो जेको मुश्क ऐं ज़ाफ़रान मां ठहियल हूंदो। फ़ी कुल्ल जौफ़ मिंबरिन अल्फ़ बैतिन मिन ज़ाफ़रान फ़ी कुल्ल बैतिन अल्फ़ सरीरिन मिन दुर्रिन व याक़ूत। हर 2 मिंबरनि जे दरमियान में, जॾहिं 2 मिंबर रखबा त विच में जॻह ख़ाली बची पवंदी, त हर 2 मिंबरनि जे दरमियान में हिकु घर ठहियल हूंदो ज़ाफ़रान मझां, ऐं हर घर में 1000 तख़्त ऐं पलंग हूंदा जेके मोती ऐं याक़ूत मां ठहियल हूंदा। अला कुल्ल सरीरिन ज़ौजतुन मिन हूरिल ईन।
ऐं हर तख़्त ते हर पलंग ते उन रोज़ेदार जे लाइ वॾनि अखियुनि वारी घरवारी हूर मौजूदु हूंदी। केतिरो न बहितरीनु अजुर ऐं सवाब आहे रोज़ेदार जे लाइ। यकीनन जिन रोज़ा रखिया अल्लाह खे राज़ी कयो त उहे इन सवाब ऐं अजुर जा मुस्तहिक़ आहिनि। दुआ आहे परवरदिगार खां त असांखे इन सवाबनि खां महरूम न फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।